नाज़रीन, सिंध ज़रिए यूनिवर्सिटी तनुजाम में बिन स्कॉलरनि जा MS वारा कामयाब सेमिनार थी गुजरिया। IT शोबे में MS सॉफ्टवेयर इंजीनियर जे स्कॉलर हादी बख्श खोखर सरकारी स्कूल स्मार्ट टेक्स्ट बुक्स ट्रैकिंग सिस्टम ते तहकीक करे सेमिनार में पेश कई। सुपरवाइजर डॉक्टर सज्जाद हुसैन तालपुर ऐं को सुपरवाइजर पुनियल बुट जी निगरानी में थियल तहकीक में स्कॉलर हादी बख्श खोखर सरकारी स्कूलनि में किताबनि जे सही रुख में विरासत न थियण ऐं उनमें शफ़ाफ़ियत ऐं हर ॿार खे हथनि ताईं किताब जी रसाई खे मुमकिन बणाइण बाबति आगाह कयो। तहकीक में हादी बख्श खोखर जो चवण हो त सरकारी स्कूलनि में दर्सी किताब जी विरासत में ख़ामियुनि जा केतिरे माण्हू ज़िम्मेवार हुजनि था, जंहिंखे ख़तम करण ऐं ॿारनि खे हथनि ताईं किताब पहुचाइण लाइ हिकु सॉफ्टवेयर तयारु कयो वियो आहे, जंहिंखे नादरा सां ॻंढियो वियो आहे, जंहिं ज़रिए शफ़ाफ़ तरीक़े सां हर ॿार खे हिकु ई भेरो किताब मिली सघंदा ऐं ग़लति ॼाण ॾियण ते सॉफ्टवेयर इतला ॾींदो। ॿिए तरफ़ स्कॉलर नूरुद्दीन अब्बासी कराची में सॉफ्टवेयर सेक्टर यूनिवर्सिटियुनि ऐं इंडस्ट्रीज़ में मुशावरत जे उनवान सां पंहिंजी तहकीक पेश कई, जॾहिं त इन मौक़े ते डॉक्टर याकूब कंदर, डॉक्टर ज़ुल्फ़कार मेहर समेत वॾे अंग में उस्तादनि, ऑफिसरनि ऐं शागिर्दनि पिणु शिरकत कई।